नाज़रीन, टंडोलायार ज़िले काउंसिल जे साल 2023-24 जी सालियानी बजट पेश कई वई। उन हवाले सां तफ़सील ॾिसूं था इम्तियाज़ हुसैन ख़ासकेली जी हिन रिपोर्ट में। टंडोलायार जी ज़िले काउंसिल जो साल 2023-24 जो सालाना बजट 21 करोड़ 72 लख 44 हज़ार रुपया पेश कयो वियो। ज़िले चेयरमैन मीर मोहम्मद गुलाम उर्फ मीर पप्पू टालपुर ऐं वाइस चेयरमैन दरिया खान मरी जी सदारत में समूरनि मेंबरनि अक्सरियत राय सां बजट मंज़ूर कयो। उन मौक़े ते ज़िले चेयरमैन मीर मोहम्मद गुलाम उर्फ मीर पप्पू टालपुर बजट पेश कंदे चयो त टंडोलायार ज़िलो वाइस ज़िलो आहे जंहिंमें बिना कंहिं देर जे समूरनि ज़िलनि खां पहिरीं बजट पेश कयो वियो आहे। टंडोलायार ज़िले काउंसिल लाइ 21 करोड़ 72 लख 44 हज़ार रुपयनि जो बजट पेश कयो वियो आहे, जंहिंमें पोणा 7 करोड़ रुपया पगारुनि ऐं पेंशन जी मद में रखिया विया आहिनि, जॾहिं त तरक़ियाती कमनि लाइ 8.5 करोड़ रुपया रखिया विया आहिनि, जॾहिं त बक़ाया 6 करोड़ खां मथे रक़म कुदरती आफ़तुनि, सफ़ाई सुथराई, मरम्मत स्टेशनरी समेत टंडोलायार प्रेस क्लब लाइ 10 लख रुपयनि जो ऐलान कयो वियो। उन मौक़े ते चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 21 करोड़ 45 लख टोटल पास थी बजट असांजी। डेवलपमेंट जा असां तक़रीबन 8.5 करोड़ रुपया 8.5 करोड़ रखिया आहिनि। तरक़ियाती कमनि लाइ जेको मेंबरनि साहिबनि जी राय वठी ऐं उन्हनि जो तरक़ियाती ॾींदासीं, टेंडर कंदासीं, पोइ इंशाल्लाह जेके हूंदो उहो कमकार शुरू कंदासीं। असांजी पहिरीं बजट आहे, पैसा घटि आहिनि, पर उन हूंदे बि असां जेको कोशिशि करे त शुगर सेस पंहिंजा या इहो पंहिंजो टैक्स सेक्शन आहे जेको ज़मीनूं विकामनि थियूं उन्हनि मां पैसा असीं कलेक्ट करे अञा डेवलपमेंट खे वधाइण जी कोशिशि कंदासीं। पहिरीं त आऊं हिन ऐवान जे सभिनी मोज़िज़ मेंबरनि जो जेको आहे तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं। हीउ हाउस जेको आहे उहो कंप्लीटली पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो हाउस आहे ऐं उन जो सबूत अॼु असां इहो ॾिनो आहे त हिकिड़े सेशन में असां पंहिंजो जेको बजट इजलास आहे उनखे कंप्लीट कयो आहे ऐं जेको आहे एतमाद असां ते करे सभिनी मेंबरनि जेको आहे उनखे पास कयो आहे ऐं इंशाल्लाह असां जेको आहे गॾिजी कमु कंदासीं पंहिंजे ज़िले जे तरक़ी जे लाइ, ख़ुशहाली जे लाइ, पंहिंजे यूथ ते जेको आहे फोकस कंदासीं। ऐं ज़िले काउंसिल इजलास में म्यूनिसिपल कमेटी चेयरमैन सैयद समर हसन शाह रिज़वी मेहमान तौर शिरकत कई, जॾहिं त चीफ ऑफिसर काज़ी असलम, मेंबर सैयद मोहम्मद हसन शाह, ख़ालिद हुसैन थेबो, रईस एजाज खान पिताफ़ी, मोहम्मद अली दर्स GM पिताफ़ी, असलम मीरानी, एहसन खान बोज़दार ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। कैमरामैन गुलाम अली सां गॾु इम्तियाज़ ख़ासकेली, धरती TV न्यूज़, टंडोलायार।